बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। सांगड़ रिपोर्ट मोहम्मद उस्मान रूंझो। सांगड़ में 5 दिसंबर ते जीजल मां टीवी जी तरफ़ां इल्म पिरायो सिंध सवारियो जे उनवान सां ऐलान सकाफ़ती दिहाड़ो ॻोठ जमाल रूंझो में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। अॼु नचण ॾियो मूंखे नचण ॾियो हिकु नचण ॾियो सदको 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 मुंहिंजा मोर सिंधी शहज़ोर सिंधी तो त तफ़सील मूजिब सकाफ़ती जश्न ॻोठ जमाल रूंझो में रूंझा बिरादरी जे सभई माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻोठाणनि स्कूल जे शागिर्दनि ऐं मासूम ॿारड़ा ईद जियां सिंगार जी सकाफ़ती वेस पाए अजरक टोपी पाए कुंवार जियां सिंगार जी सिंध अमर जा नारा हया ऐं झुमरियूं पाए जीअं सिंध जा नारा हया विया। मुख़्तलिफ़ शाइर शाइरी पढ़ी धरती खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते ख़ैर मोहम्मद रूंझो, नवाज़ अली रूंझो, नदीम हुसैन रूंझो, शाहनवाज़ रूंझो, ख़ान मोहम्मद रूंझो जो त 5 दिसंबर जो ॾींहुं असांजे लाइ ईद जियां हूंदो आहे। उन ॾींहं ते असां फ़ख्रु महसूसु कंदा आहियूं त असां सिंधी आहियूं ऐं सिंधी हुजण जो सबूत टोपी अजरक पटको लकुण ऐं कुहाड़ी आहे ऐं असांजो शान आहे।